ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां, निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि पंहिंजो ॿियनि जो कल्याण करो। असांखे कल्याणकारी शिव अर्थात कल्याणकारी। शिव जो नाम जो अर्थ हूंदो आहे कल्याणकारी। असां सभिनि आत्माउनि जो पीउ परमात्मा आहे न, उन्हनि जी आत्मा ते नाम पयल आहे शिव। ये असांजे त शरीर ते नाम पयल आहे, छो जो असां जनम मरण जे चक्कर में ईंदा आहियूं, शरीर वठंदा आहियूं, छॾंदा आहियूं, त असांजो नाम रूप बदलंदो वेंदो आहे। लेकिन परमात्मा नाम ई ॾिसो छा आहे, परम आत्मा परम पिता, मतलब परे ते परे रहण वारो पिता आहे। केर? परे ते परे रहण वारी आत्मा असांजो पिता आहे। कंहिंजो? असांजी आत्मा जो। त बाबा असांखे चवनि था कि मुंहिंजी आत्मा ते नाम पियो आहे शिव। शिव अर्थात कल्याणकारी। तव्हां भले उन्हनि खे वाहिगुरु चओ, परम पिता परमात्मा चओ, अल्लाह चओ, गॉड चओ, ईश्वर चओ, राम चओ, लेकिन हुनजो असली नाम छा आहे? शिव। अगर शिव बाबा सां यादि कंदव न, निराकार रूप में भगवान खे यादि करे शिव बाबा खे न, त जे भई जंहिंजो जेको असली नाम हूंदो आहे उन सां माण्हू जल्दी ख़ुदि खे पहचानदो न। भई के माण्हू छा 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 थो चए, लेकिन हुनजो असली नाम छा आहे, उन सां उन माण्हू जी पहचान थींदी आहे न। त उअं ई अगरि तव्हां भॻवान खे शिव बाबा जे नाम सां यादि कंदव न, निराकार रूप में, त तव्हांजी पुकार जल्दी पहुचदी आहे, तव्हांखे फल जल्दी मिलंदो, तव्हांखे मदद जल्दी मिलंदी। शिव बाबा, शिव बाबा केरु आहे? मुंहिंजी आत्मा जो पीउ। तव्हां भले चओ वाहिगुरु, सतनाम, राधे राधे, कृष्णा, लेकिन इहे त देहधारियुनि जा नाम थी विया न। हाणे चलो तव्हां वाहिगुरु बि चओ, लेकिन वाहिगुरु अगरि तव्हां गुरु नानक देव खे यादि करे वाहिगुरु चओ था, गुरु गोविंद सिंह जी खे, त बि देरी सां पहुचदी आहे। लेकिन वाहिगुरु परमात्मा, गुरु नानक देव बि परमात्मा खे ई यादि कंदो हुयो। त हुननि जी कोई बि उन्हनि खे कुझु चईंदो हुयो त हुननि जी, छो जो हुननि जी बुद्धि निराकार सां लॻल हुई, तव्हांजी बुद्धि गुरु नानक देव सां लॻल आहे, त हीअ तव्हांजी बुद्धि ग्रंथ शास्त्रनि खे तव्हां भॻवान सम्झी वेठो आहे। गुरु नानक देव कॾहिं ग्रंथ शास्त्र पढ़ी? उहो त परमात्मा खे यादि करे कर्म कंदा हुया। त जेके पूजो था, कम से कम हुन खां सिखो त सही, न सिर्फ़ु हुनजी अॼु टीचर, अॼु ॿार अगरि टीचर जो ई चहिरो रखी वे पाण वटि, टीचर जो ई जेको जेको टीचर चए, किताब पढ़े ई न, बस टीचर जो ई चहिरो ई यादि कंदो रहे कि हा मुंहिंजो टीचर ईअं ईअं ईअं, त पास थींदो। पढ़ाई पढ़णी पवंदी आहे न। उहो ई परमात्मा शिव बाबा, शिव बाबा असांजो, सो बाबा जो मतिलबु हूंदो आहे पिता। इन नाम सां अगरि तव्हां यादि कंदव न, ख़ुदि खे आत्मा सम्झी शिव बाबा खे यादि करो। शिव बाबा गुड मॉर्निंग, शिव बाबा गुड नाइट, शिव बाबा अच मुंहिंजी मदद कर, मूंखे उथाए, मूंखे हलाए, मुंहिंजी बीमारी दूर कर, मूंखे क्षमा कर, त शिव बाबा वटि जल्दी आवाज पहुचदी। ऐं तव्हां अगरि शिव बाबा खे अगरि ॿिए के नाम रूप सां यादि कंदव त देरी सां पहुचदी। त जीअं सम्झो राधे जी आत्मा बि अञा हिन ई दुनिया में आहे, जनम मरण में आहे। हर हिकु कोई बि केर बि मथे न वियो आहे। हर धर्म स्थापक, हर गुरु संत सन्यासियुनि जी आत्मा हिन ई सृष्टि ते आहे।
त जॾहिं राधे जी आत्मा भगवान सां जुड़दी, हुनजी आत्मा जॾहिं भगवान खे याद करे, तॾहिं त तव्हां वटि बि शक्ति पहुचे न। ॾिसो, ये सिर्फ़ जीअं लाइट न हूंदी आहे, जीअं मेन लाइट जाता ईंदी आहे, पोइ अलॻि अलॻि शहरनि में, पोइ अलॻि अलॻि एरिया में हिकु पावर हाउस ठहियल हूंदो आहे। अगरि हुन एरिया जो पावर हाउस ख़राब थी वञे त तव्हांजे घर में लाइट न ईंदी। भले हुतां अचे थी, मेन सोर्स खां अचे थी, लेकिन तव्हांजे मोहल्ले वारो सोर्स ख़राब आहे त तव्हांजे घर में न ईंदी न। हुआ ई आहे, अगरि तव्हां राधे, गुरु नानक देव, कृष्ण, राम, सीता, ब्रह्मा, विष्णु, शंकर, हिन तत्वनि खे, ग्रंथ शास्त्रनि जे तरीक़े अगरि तव्हां भगवान खे यादि करो न, जॾहिं राधे जी आत्मा भगवान खे यादि करे, तॾहिं त असां वटि शक्ति अचे न। तव्हां वेही राधे राधे करो, कृष्णा कृष्णा करो, वाहिगुरु वाहिगुरु करो, राम राम करो, लेकिन निराकार रूप में शिव बाबा चवण सां शक्ति डायरेक्ट मिलदी आहे। तंहिंजे करे परमात्मा चईंदो आहे कि हाणे पंहिंजो ऐं ॿियनि जो कल्याण करण लाइ पहिरियों त भगवान खे ॼाणो, ही भगवान केरु आहे, उहो असांजो कल्याण कीअं कंदो आहे, कंहिंजो कल्याण कंदो आहे, आत्मा जो कंदो आहे, शरीर जो कंदो आहे, कॾहिं कंदो आहे, हुनजे अचण जो समय छा आहे, उहो काथे रहंदो आहे, हुनजो नाम रूप छा आहे। न पहचान सां असां अगरि भगवान खे यादि कंदा आहियूं त असांजो बि कल्याण, ॿियनि जो बि कल्याण। न त ॾिसो, तॾहिं त माण्हू एॾो दुख ॾिसनि था न। अॼु ॾिसो माण्हुनि खे केॾो दुख परेशानी आहे न। शरीर ठीकु आहे त बि कोई परेशानी, ख़ुदि जे जीवन में परेशानी न त ॿियनि जी। के न दुख खणण जी आदत आहे, दुखी थियण उन्हनि खे सुठो लॻंदो। केर माण्हू न दुखी वारा गाना ॿुधंदा आहिनि दुनिया में। केर माण्हू दुखी, जो दुख जा गाना हूंदा आहिनि न, उहा दुख जा गाना ॿुधंदा रहंदा आहिनि जीवन में। छो जी हुननि खे दुखी थियण सुठो लॻंदो आहे। वो दुख जी फीलिंग जेकी थींदी आहे न, उन्हनि खे उहा सुठी लॻंदी आहे। त हुननि जे जीवन में अगरि दुख न हूंदो न, अगरि वो उन्हनि जे जीवन में दुख न हूंदो न, त उहा गाना ॿुधी करे हुन दुख जो अनुभव कंदा, या ॿियनि जो दुख ॿुधी करे दुखी थींदा, या टीवी में सीरियल ॾिसी करे दुखी थींदा। त हाणे ॿुधाए, अहिड़े माण्हू सां अगरि घर में कोई अहिड़ो माण्हू हुजे त पोइ छा करनि माण्हू। के बसि ख़ुदि जो ई पुराणो दुख सोचे करे दुखी थियण। माण्हू ख़ुशी में आहे, उहो पुराणो पंहिंजो कोई दुख सोचे करे हुन ख़ुशी जे माहौल में बि दुख, ईअं दुख जो वायुमंडल या दुख जो ईअं वातावरण ठाहे, त ॿुधाए छा करे माण्हू न। त अहिड़े माण्हुनि खे असांखे छा करिणो आहे, इहे सुखी आत्मा आहे, हुन सां परेशान न थियणो खपे न। कॾहिं माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। हाणे चलो ॿुढा आहिनि त सोचंदा मरी वञे, लेकिन अगरि जवान ऐं ॿारनि बि अहिड़ा नेचर वारा हुजनि, जी सम्झो तव्हांजे अगरि जीवन में के तव्हांखे दुख ॾिनो आहे त घर वारा ई घर में ई थींदो आहे। ऐं सम्झो तव्हांखे त दुख ॾिनो, लेकिन घर में हाणे कोई ख़ुशी जी ॻाल्हि आई आहे, हुनमें सभु ख़ुशि आहिनि, लेकिन तव्हां अगरि पंहिंजो पुराणो दुख सोचे करे सोचदो, ॾिस हिन त मूंसां एॾो बुरो कयो, इहे त केॾा ख़ुशि था थियनि, केॾो मज़ो था करनि, मुंहिंजो त कोई सोचे ई नथो। अरे समय हूंदो आहे न, अगरि तव्हांखे कंहिं ॻाल्हि जे कारण दुख थियो त ॿियनि खे बि त परेशानी थी हूंदी न, तव्हांखे ई त न थी आहे न। त चलो दुख जो, अॼु त ख़ुशी जो ॾींहुं आहे न, त अहिड़े माण्हुनि सां न दूर ई रहणो खपे। अगरि तव्हांजे परिवार में कोई अहिड़ो माण्हू आहे जो तव्हां जॾहिं बि सुख में आहियो, ख़ुशी में आहियो, ऐं उहा सोचे ई थो भई हिन मूंखे ॾाढो दुख ॾिनई, हिन मूंसां हीअं कयईं, अगरि तव्हांजे घर में अहिड़ो कोई माण्हू आहे जो सोचे थो भई हिन मूंखे एॾो दुख ॾिनई, एॾी परेशानी ॾिनई, ख़ुदि त एॾो ईअं थो करे, मूंखे ईअं कयईं, त अहिड़े माण्हुनि सां दूर ई रहणो खपे। न त जो तव्हांजे घर में ख़ुशी ईंदी आहे, सुख ईंदो आहे न,
पोइ हुनजे कारण विघ्न पइजी वेंदो। पर माण्हू चवनि असां त परिवार वारा आहियूं, सभु साथ। हाणे कोई अगरि मञे ई नथो त तव्हां पंहिंजे परिवार में छो था दुख खे आह्वान करो। न चलो पहिरियों छा थींदो आहे, भई पहिरियों त माण्हू सभु साथ रहंदा हुया, लेकिन हाणे पहिरियों जो कोई दुख परेशानी, हाणे जेकी नई नूंहरियूं आयूं आहिनि, पोतरा दोतरा आहिनि, हुननि खे त तव्हांजे हिसाब किताब जे बारे में पतो ई न आहे। हाणे तव्हां वई नूंहरनि ऐं पोतरनि दोतरनि जे साम्हूं चओ न हिन मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, इहे कीअं ईअं करे सघंदी आहे, त तव्हांखे नूंहरियूं घर में रहण ॾींदियूं? पोतरा दोतरा रहण ॾींदा? चईंदा सॼो ॾींहुं ईअं छाती करे वेही करे असांखे दुखी थी करे। इन करे समय अनुसार खुद खे बदिलण ई सुठो आहे। अगरि तव्हांजे जीवन में कुझु थियो आहे, तव्हां असांखे घर वारनि बुरो कयो आहे, लेकिन उहो सालो पहिरियों वारी हाणे पुटनि जी सभिनि जी शादी थी वई, नूंहर अची विया, पोतरा दोतरा अची विया, हाणे बि तव्हां हुननि जे साम्हूं दुख जी ॻाल्हियूं कंदव, मूंसां ईअं कई, मूंखे ईअं कई, त सभु चईंदा न अरे छा थी चए न। इन करे बाबा चवनि था कि समय अनुसार खुद खे बदिलो, ॻाल्हियुनि खे भुलिजो। उहो कॾहिं भुलिजंदव जॾहिं तव्हां नई ॻाल्हियूं सोचंदव, पंहिंजे जीवन में कुझु परिवर्तन लाईंदव। अगरि तव्हां महीनो पुराणे जो, महीनो छा सम्झो तव्हां अगरि परीहं तव्हांजे घर मां जो कचिरो निकितो हुयो, अगरि अॼु ताईं उहो तव्हांजे घर में पियो आहे त तव्हांजे घर में बदबू न ईंदी? ही त सालो पुराणी ॻाल्हियूं तव्हां पंहिंजे मन में रखी वेठा आहियो। अॼु जो ॾींहुं बि तव्हां हुन ई ॻाल्हि खे सोचंदव, जेतिरो पुराणी ॻाल्हियूं सोचंदा आहियूं न दुख जी, ओतिरो दुख गहरो, मतिलबु दाग गहरो थींदो वेंदो आहे। पोइ कोई तव्हां वटि ईंदो, चईंदा ही त सॼो ॾींहुं रोईंदी रहंदी आहे, पुराणी चीजूं ई ॻाईंदी, असांखे त मन ई न थींदो आहे। अहिड़ी आत्माउनि सां दूर रहणो, हुननि जे लाइ दुआ करणी खपे कि भॻवान हिनखे बि सुख ॾे, हिनखे बि शांती ॾे, हिनखे बि पंहिंजे जीवन में परिवर्तन कर, हीअ बि सुठी रीति हले। कई बार असां त भुलिजी वेंदा आहियूं, लेकिन साम्हूं वारो असांखे यादि ॾियाराईंदो आहे बार बार। कई बार सम्झो असां त भुलिजी वियासीं, असां त पंहिंजी ख़ुशी में था हलूं, लेकिन साम्हूं वारो हुन ॻाल्हि खे असांखे घड़ी घड़ी यादि ॾियाराईंदो आहे कि तोसां हीअं थियो हुई, तोखे हीअं थियो हुई, तूं बीमार आं, तूं हीअं आहे। हीअं बि कॾहिं न करणो खपे। बीमार खे त ख़ासि कर न चइणो खपे कि तूं बीमार आं। अरे तोसां हीअं थी वई, हीअं कीअं थी वई, अरे न, ईअं बि न चइणो खपे। तव्हांखे हुन सां मिलणो आहे, ख़ुशी जी ॻाल्हियूं करो, जेतिरो थी सघे न हिक ॿिए सां मिली करे ख़ुशी जी ॻाल्हियूं सोचो। बीमार खां बि तव्हां अगरि पुछण था वञो त हुनखे बि कोई ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधायो, ताकी उहो पंहिंजी बीमारी भुलिजे त सही, न त हुनखे लॻंदो मां बीमार आहियां इन करे मूंसां मिलण आहिनि। त पंहिंजे बोल चाल व्यवहार खे बदिली करो। अञा ताईं पुराणो कचिरो पंहिंजे दिमाग़ में रखी करे ॿियनि जे जीवन खे बि ख़राब कंदव, ख़ुदि जे जीवन खे बि ख़राब कंदव, त घर जा ॿार न तव्हांखे घर मां ई कढी ॾींदव। अॼुकल्ह इहे ॿुढनि माण्हुनि खे घर मां छो था कढी छॾनि? छो जी ॾिसो, बुढ़ापे में माण्हू, बुढ़ापे जो समय हूंदो आहे भॻवान जो नाम जपण, तव्हां बुढ़ापे में बि भॻवान जो नाम नथा जपो, उहे ई पुराणियूं दुख जी, हिन ईअं कई, हिन ईअं कई, अहिड़ी आ वेड़ी आ। त अॼुकल्ह जी जनरेशन वारा माण्हू थोरी ईअं ॿुधी सघंदा आहिनि, चईंदा अलाए छा था चवनि इहे त। कई संस्कारी ॿार हूंदा आहिनि त चलो सहन करे हलंदा आहिनि, एडजस्ट थी करे हलंदा आहिनि, लेकिन बाक़ी ॿार थोरी हलंदा। चलो ॿार त चुप रहो, नूंहरियूं चुप रहंदियूं, चईंदी ॿुढी सॼो ॾींहुं मथो थी खाए, हीअं करो, हीअं कीअं थी वियो, हीअं थी वियो, हिन मूंसां हीअं कई। इन करे न पंहिंजो मन थोरो भॻवान वटि हाणे खां ई लॻाइण सिखो, न त बुढ़ापे में पोइ उहे ई ॻाल्हियूं यादि ईंदव, पोइ तव्हां बि परेशान, माण्हू बि तव्हां खां परेशान थी। त बाबा चए, ॾिसो बीमारी त हर हिक खे ईंदी आहे, अॼु ॿार खे बि ईंदी आहे, जवानी में बि ईंदी आहे, बुढ़ापे में बि अची वेंदी, त हीअ बीमारी आई आहे त हिन जो इहे इलाज न आहे कि मरी वञे। माण्हू चईंदा न बुढ़ापे में माण्हू परेशान थी वेंदा आहिनि,
लेकिन उहे ई बीमारी अगर कंहिं ॿार खे थिए जवानी में थिए त माण्हू सोचदो न हिन खे ट्रीटमेंट करे हिनखे बचायूं, हीअ पंहिंजो जीवन जीए। त बुढ़ापे में बि कईअनि जो हूंदो आहे जीवन, न कुझु कम रहियल हूंदो आहे। ॿियो बाबा चवनि था ॿुढा माण्हू अगरि भॻवान जो नाम जपदा रहनि त जीता रहनि, न त उहो सुठो। लेकिन अगरि बुढ़ापे में माण्हू भॻवान जो नाम बि नथो जपे ऐं फालतू हेॾा होॾा जी ॻाल्हियूं, त माण्हू परेशान थी वेंदा आहिनि। ऐं ॾिसो बीमारियूं अहिड़ियूं अहिड़ियूं आहिनि, बुढ़ापो छा जवानी ॿार में बि बीमारियूं अहिड़ियूं अहिड़ियूं निकितियूं आहिनि जंहिंजो इलाज ई माण्हुनि खे सम्झ में नथो अचे। ऐं अगरि तव्हां ॿारनि खे हाणे खां ई न सिखायो, ख़ुदि बि हाणे खां ई न सिखियो कि भॻवान ते बि थोरो विश्वास करे हलो, न अगरि तव्हां ॿारनि खे शुरू खां ई सिखाए हलंदव न भई भॻवान ते विश्वास रखो, उहो असांजो आत्मा जो पीउ आहे, उहो असांजे सूर खे घटि कंदो आहे, त सम्झो कि ॿार खे बि कॾहिं कोई बीमारी थी, कोई तकलीफ़ थी त उहो तव्हांखे परेशान न कंदो। न त तव्हां हिकु त तव्हां हुनजी बीमारी में हुनजी पालना करण में बिज़ी, पोइ तव्हां बि वेही पाठ कंदव, सोचदव मां भॻवान सां प्रार्थना करां, हीअं करां, त तव्हां में बि शक्ति हुजे, हुन समय माण्हू भक्ति बि न करे सघंदो, न हुन में बिज़ी हूंदो। त ही शक्ति पहिरियों आत्मा में पहिरियों खां ई भरणी खपे। जीअं माण्हू पंहिंजो पैसो रखंदो आहे न बैंक में कि भई कॾहिं बि कमु अची वेंदो इहो पैसो, ख़ासि करे माण्हू कुझु इहे पढ़ाई लिखाई फंक्शन या बीमारी जे लाइ रखंदो आहे कॾहिं बि कोई समय, इहे पंहिंजी आत्मा में बि परमात्मा खे यादि करे शक्ति पहिरियों खां ई भरे रखो। ईअं न सोचो भई जॾहिं थींदो तॾहिं भॻवान खे यादि कंदासीं। ॿारनि खे बि ज़बरदस्ती रोज 15 मिंट 20 मिंट अधु कलाकु उन्हनि खे, न त 5 मिंट, माण्हू चवंदा न ॿार त सॼो ॾींहुं बिज़ी रहंदा आहिनि, खेॾंदा आहिनि, स्कूल में ईंदा आहिनि, पढ़ाई कंदा आहिनि, टाइम ई न मिलंदो। न 5 मिंट 10 मिंट 15 मिंट, त रोज इहे त नियम ठाराए भई सुबुह जो उथंदे ई भॻवान खे यादि करनि 2 मिंट, पोइ बिस्तर खां उथनि, भले ई लेट थी विया स्कूल जे लाइ, लेकिन 2 मिंटनि जो नियम रोज उथी करे परमात्मा खे यादि करे नमस्ते गुड मॉर्निंग करणो ई आहे। रोटी खाइण खां भले केतिरी बि बुख लॻे, लेकिन पहिरियों भॻवान खे यादि करे ई रोटी खाइणी आहे। सुम्हण खां पहिरियों भॻवान खे यादि करे ई सुम्हणो, घर खां निकिरण खां पहिरियों भॻवान जो सां गॾु ई निकिरणो। इहे बि अगरि तव्हां नियम ॿारनि जो हाणे खां ई ठाहींदव त उन्हनि खे न भॻवान जो साथ रहंदो, उहा आदत हाणे खां ई संस्कार पइजी वेंदो न, जी घर खां निकिरण खां पहिरियों बि भॻवान खे साथ में वठी वञो, भॻवान सां गॾु वञो था न, हुननि खां पुछो कंहिंसां गॾु था वञो, कंहिंसां गॾु आया आहियो, रोटी कंहिंसां गॾु था खायो, सुम्हो कंहिंसां गॾु था, भॻवान सां गॾु। उथी करे ई पहिरियों हुननि खे गुड मॉर्निंग, पढ़ाई करण खां पहिरियों, त इहे बि ॾिसो अगरि माण्हू अगरि इहे बि 3-4 बार 1 मिंट बि भॻवान खे यादि करे त हुननि जो थोरो बुद्धि भॻवान वटि बि वेंदी आहे, भई उहा बि कोई चीज आहे, भॻवान बि कोई आहे जो असांखे मदद कंदो। इहे बि असां हुननि खे संस्कार हाणे खां ई विझो हुननि, तॾहिं ई उहो अॻियां हली करे बि भॻवान खे यादि कंदा। कोई बि बीमारी अचे थी त तव्हां ख़ुदि ई हा हल्लो कंदव, अरे मुंहिंजे ॿार खे हीअं थी वियो हीअं थी वियो, त ॿार त वैसे ई नंढो ॿार आहे, लेकिन ॿारनि खे बि सिखायो, कोई बीमारी आहे कोई सूर आहे हुनखे हाणे खां ई सिखाए, ॾिस दवाई वरिती न, हाणे भॻवान खे यादि कर, थोरो सहन कर, हिन सूर दवाई जेसि ताईं इलाज थिए तेसि ताईं पंहिंजी ध्यानु हितां हटाए। ॾिसो ॿारनि खे थधि नथी लॻे, लेकिन ॿार ठंडी में बि कीअं बिना स्वेटर बिना मोजा बिना इहे सभु खेॾंदा रहंदा आहिनि, ऐं असां त एॾा स्वेटर मोजा पायूं था बि थधि त ॿारनि खे छो न लॻंदी, छो जो उहो हुननि ते ध्यानु न ॾींदा आहिनि, पोइ माउ पीउ खे ध्यानु ॾियणो पवंदो। सर्दी त उन्हनि खे बि लॻंदी आहे, सूर त उन्हनि खे बि थिए थो, लेकिन खेॾण जे समय उन्हनि जो ध्यानु हुन में लॻल हूंदो आहे न, त मतिलबु मेन आहे कि
असां दवाई आदि ॾियूं पंहिंजे शरीर खे, लेकिन पोइ पंहिंजो ध्यानु ॿियो काथे कम में लॻाए छॾो, कुझु न कुझु ॿुधण में, कुझु न कुझु खाइण में, कुझु न कुझु ॾिसण में, हिन में लॻाए छॾो, त छा थींदो, उहो सूर त थींदो रहंदो, लेकिन हुनजी महसूस त न थींदी, छो जी बुद्धि होॾे न वेंदी न घड़ी घड़ी। त इहे बाबा चवनि था हाणे खां ई ख़ुदि बि सिखो, ॿियनि खे बि सिखायो, तॾहिं असां जीवन में ख़ुदि जो ॿियनि जो कल्याण करे सघंदासीं। ॿियो बाबा चई तव्हांखे ॾाढो ई मिठो ठहिणो आहे, मिठी ज़बान सां सभिनि सां ॻाल्हायो, असांजे मन में बि सुठा सुठा वीचार, ज़बान बि ॾाढी मिठी हुजणी खपे, कड़वा शब्द न ॻाल्हायो, ख़ासि कर अगरि असांजे मन में कोई ॻाल्हि हूंदी आहे न कंहिंजे लाइ, त उहो कड़ाहट असांजे शब्दनि मां निकिरंदी आहे, जेका शब्द टोंट वारा या ईअं ख़राब शब्द निकिरंदा आहिनि न, त बाबा चवनि था ॾिसो तव्हां मञो न मञो, तव्हां चओ न अहिड़ी कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु आहे, लेकिन असांजे बोल सां माण्हुनि खे सम्झ में अची वेंदो आहे की इहे छा थी सोचे असांजे लाइ, तंहिंजे करे मन में सुठा वीचार हूंदा त मुख सां ऑटोमेटिकली मिठी वाणी निकिरंदी। ॿियो बाबा चवनि था ॾिसो कर्मनि जी गति ॾाढी गहरी आहे, अॼु माण्हुनि जो अॼु अगरि तव्हांजे जीवन में सभु कुझु ठीकु थो हले, लेकिन ॿिए जे जीवन में ठीकु नथो हले, या तव्हां कोई ॻाल्हि अहिड़ी ॾिसो था, ॿुधो था, त कॾहिं बि कंहिंजो मज़ाक न उड़ायो, कॾहिं बि कंहिंजे लाइ उल्टो सुल्टो न सोचो, खिलो न, ठीक न, अरे वीचारी ईअं थी वई न, अरे वीचारो ईअं थियो, न माण्हू मज़ाक उड़ाईंदा आहिनि, खिलंदा आहिनि, या उल्टो सुल्टो ईअं ई मन में कोई प्रश्न अची वेंदो आहे या कुझु सोचे वठंदा आहिनि कि अरे इहो कीअं थींदो आहे, अहिड़ी बि बीमारी मतिलबु कीअं थींदी आहे, इहो हिकु ज्ञान जे हिसाब सां अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन असांखे कॾहिं बि अहिड़े वेड़े मतिलबु दुनिया में जो बि थिए थो, भई जो बि तव्हां ॾिसो था ॿुधो था, भई सभिनि जो कल्याण थिए, बसि एतिरो सोचे शांत रहिजी वञो, ज्यादा बि न सोचणो आहे, के ज्यादा दुख थींदो आहे न त हुनजे बारे में सोचंदा रहंदा आहिनि, हाणे हुनखे दुख आहे तव्हां दूर करे सघंदा छा, तव्हां भॻवान सां प्रार्थना करो न, ज्यादा सोचे करे पंहिंजे शरीर खे बि असांखे बीमार न करणो आहे, असां कीअं न असां उहो त ठीकु थी वञे, असां डिस्टर्ब थी वञूं, ॾिसो कई माण्हू चवंदा आहिनि असांजी माउ आहे, असांजी ॾाॾी आहे, असांजो पीउ आहे, असांजो फलानो फलानो आहे, हिकु सेवा अलॻि ॻाल्हि थींदी आहे, लेकिन असां हुननि सां एॾो मोह बि न विझो, एॾा हुन में ई न पइजी वञो की तव्हांजो अॻियां वारो जीवन मुश्किल थी वञे, कॾहिं कॾहिं थींदो आहे न माण्हू पंहिंजे माउ पीउ ॾाॾा ॾाॾी ते एॾो हूंदो आहे की बसि हुनजे बिना रही न सघंदा आहिनि, त हीअ त ठीकु न आहे न, मनुष्यनि खे पंहिंजो जीवन जीअणो आहे न, त ईअं थोरी असां कंहिंजे बीमार थियण सां, कंहिंखे कुझु थियण सां बसि असां सॼो ॾींहुं उहो ई सोचंदा रहूं, हुन में ई बिज़ी रहूं, पोइ माण्हू जीवन कीअं जीए, एॾा माण्हू दुनिया में आहिनि, उन्हनि जा माउ पीउ न आहिनि, उन्हनि जा भाउ भेण न आहिनि, अगरि सभी पंहिंजे माउ पीउ भाउ भेणनि में पूरो थिए त दुनिया जो छा थींदो, हर हिकु पंहिंजो कर्म करे थो, बीमारी ईंदी आहे वेंदी आहे, माण्हू शरीर छॾे थो नयो वठे थो, हीअ त हलंदो ई ईंदो आहे, सतयुग में बि आत्मा शरीर छॾंदी हुई, देव आत्मायूं बि पंहिंजो पुराणो शरीर छॾे करे नयो वठंदो, त इन्हनि में माण्हू एॾो गहराई में न वञिणो खपे, बसि प्रार्थना करो, चलो ठीकु आहे, उहा आत्मा हाणे त तव्हांजी माउ जे संबंध में पाठ थी विझाए, कल्ह वई अलाए काॾे अलाए कहिड़ो पाठ वॼाए थी, तव्हांखे यादि, उहो हुनखे त तव्हां यादि बि न हूंदो, तव्हां वई मां पीउ फलानो फलानो करो, उहा त आत्मा पंहिंजो ॿियो शरीर वठी करे पंहिंजो पाठ बि विझाए थी, हीअ त आत्मा जो समय हूंदो आहे, सम्झो तव्हांजे माउ आहे, उन शरीर में उहा आत्मा तव्हांखे माउ जे संबंध में पालना ॾिए थी, जेसि ताईं पालना ॾिनई हुन तव्हां बि वॾा थी वियो, पालना वरिती, तव्हां हाणे ख़ुदि माउ पीउ ठही वियो, त उहो माण्हू उहा आत्मा छा करे, हाणे तव्हांखे ज़रूरत आहे हुनजी,
जॾहिं तव्हां ख़ुदि ई माउ पीउ ठही वियो, वॾा थी वियो, सभु कुझु सिखी वियो, हाणे उहो आत्मा छा करे वेही करे हुन शरीर में? हुनजो पाठ त पूरो थी वियो। बाक़ी अगरि उनखे बाक़ी जो समय अगरि उहो भॻवान जो नाम जपे, पंहिंजो ॿियो बि कमु कंदी रहे त सुठो आहे। अगरि उहो हाणे बि उनखे कुझु पुॼे ई नथो, भॻवान जो नाम या ॿियो कुझु हुनखे करिणो ई न आहे, हुनजो जेको कमु हुयो मां ज़ाल भाउ भेण जे संबंध में हुन पूरो कई, उहो फ्री थी वई आहे न। हाणे तव्हां चओ त न मुंहिंजी माउ वेठी रहे, अगरि उहो माउ तव्हांजी वेठी रहे ऐं तव्हांखे चए हीअं कर तव्हां चओ न मां त हीअं कंदमि, तव्हां ॿुधो बि न, चओ न मां त वॾी थी वई आहियां, मां त वॾो थी आहियां, मां त हीअं ई कंदमि। त उहो मां हुनजो कमु पूरो थी वियो, पी पति हुनजो कमु पूरो थी वियो, तव्हां पंहिंजे जीवन जीअण सिखी, हाणे उहा आत्मा छा करे ॿुधाए? त हीअं सम्झणो खपे, ये माउ पीउ भाउ भेणनि जी जॻह न ये आत्मा सम्झो, त तव्हांखे दुख न थींदो, उहो तव्हांखे मोह न ईंदो न। के आत्मा खे अॻियां जीअण जी इच्छा ई न आहे, हुनजो जेको कमु उहो थी वियो, तव्हां वेही सोचो था त ये तव्हांजे जीवन में रुकावट ईंदी। हिन करे आत्मा सम्झंदव न त असां हर हिकु आत्मा जे बारे में असां सम्झी सघंदा आहियूं। भई हुनखे माउ जे रूप में न ॾिसो, हुनखे पीउ जे रूप में न ॾिसो, हुनखे कहिड़े संबंध जे रूप में न ॾिसो, हुन आत्मा खे ॾिसो, त उहो बि आत्मा निर्बंधन, तव्हां बि बंधन सां मुक्त थी वेंदा। अच्छा मीठी मीठी सिक लदे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे श्रेष्ठ कर्म द्वारा दिव्य गुण रूपी प्रभु प्रसाद बाटण वारा फरिश्ता सो देवता ठहो। बाबा चवनि था कि ॾिसो कहिड़ी बि आत्मा हुजे न, असांखे हुननि खे गुणनि जो दान करणो खपे। तव्हांजे संबंध संपर्क में कहिड़ी बि आत्मा आहे, हुननि खे गुणनि जो दान ॾियो, त छा थींदो? जीअं माण्हू प्रसाद बाटे करे खाईंदा आहिनि न, ईअं ई तव्हांजे जीवन में जो तव्हांजा गुण अथव न, इहे प्रभु प्रसाद आहे। तव्हांजे जीवन में जो तव्हांखे गुण मिलियल आहे, इहे प्रभु प्रसाद आहे। त प्रसाद त हमेशह बाटे करे खाइबो न, त हिन करे तव्हांजे जीवन में जो गुण आहिनि हुननि सां ॿियनि खे बि सुख ॾियो, तव्हां बि सुख वठो, तॾहिं सम्झो कि त असां बाटे करे खाधोसीं। हीअं न मां त एॾी सुठी आहियां, मूं में त इहे गुण आहे, मां त ख़ुदि ई सम्झो तव्हां में रोटी ठाहिण जो सुठो आदत आहे, त सुठी रोटी ठाहींदा, इहे सुठो गुण आहे तव्हां में, त तव्हां सोचो न मां ख़ुदि ई ठाहे करे खाईंदी रहां बसि, त तव्हां बाटे करे न खाधो न। हर हिक में जो गुण आहे, अॼु ॾिसो किसान में जो गुण आहे, उहो किसान खेती करे ॿियनि खे सुख ॾिए थो। टीचिंग करण जो जेको गुण आहे, उहो माण्हुनि खे पढ़ाए करे सुख ॾिए थी, गुण खे बाटे थी न, भले पैसा वठे थी। तव्हांखे घर ठाहिण जी, घर खे डेकोरेट करण जी, गाॾी हलाइण जी, ॿाहिरां जो कमु, ॿियनि सां ॻाल्हाइण करण, इहे सभिनि जो अगरि गुण आहे त तव्हांखे पंहिंजे गुणनि खे यूज़ करे ॿियनि खे ख़ुशी ॾियणी आहे, सुख ॾियणो आहे। हीअं न मां त ॾाढी सुठी आहियां, इहे त ॾाढा ख़राबु आहिनि, ठीकु आहे उहो ख़राबु आहिनि त तव्हां हुननि खे बि सेखारियो, तॾहिं तव्हां देवता ॾियण वारा देवता ठहींदा। स्लोगन आहे योग रूपी कवच खे पाए करे रखो त माया रूपी दुश्मन वार न करे सघंदी। परमात्मा जी चित्र छाया में सदा रहंदव न, तो कोई भी माया अर्थात विकार बुराई असांखे कॾहिं बि वार न करे सकती। अच्छा ओम शांति। बाबा की याद करो।